साईं असां सां गॾु आहे अब्बास अली बिरोही साहिब जेको पाड़े जो मोज़िज़ शख़्स आहे। हिन खां कुझु सवाल कयूं था ऐं हिननि जा जवाब ॿुधो। जी साईं ॿुधायो। साईं इंसान ऐं माण्हू में छा फ़र्क़ु आहे? इंसान ऐं माण्हू में फ़र्क़ु को बि न आहे साईं। कुझु त फ़र्क़ु हुजणु घुरिजे न बाबा। इंसान ऐं माण्हू में त कुझु फ़र्क़ु हुजणु घुरिजे न। इंसान ऐं माण्हू में ईअं फ़र्क़ु आहे जी त माना माण्हू पोइते आहे, इंसान ज़्यादा। माण्हू पोइते आहिनि, इंसान ज़्यादा आहिनि। सम्झ में न आई, थो खोले ॻाल्हि वाज़े करे ॿुधायो असांखे। त माना इंसान माना ज़्यादा आहिनि, इन हिसाब सां जिन्स वधंदो अचे थो त इंसान ज़्यादा थियनि था, माण्हू वञनि था पोड़ा थींदा त मर्दा वेंदा आहिनि, इंसान ज़्यादा थींदो थो वञे। यानी जेके तव्हांजो चवण जो मक़सदु आहे जेके नौजवान आहिनि उहे माण्हू न, त उहे माण्हू आहिनि ऐं रिटायर आहिनि त उहे माना पोयां पेर आहिनि, उहे इंसान आहिनि। उहे इंसान आहिनि। हा हा न, यानी पोड़ा ज़्यादा आहिनि ऐं नौजवान घटि आहिनि। नौजवान घटि न आहिनि, नौजवान ज़्यादा आहिनि। ज़्यादा आहिनि? हा, पोड़ा थोरा थोरा नज़र ईंदा। आख़िर इन जी वजह छा आहे? इन जी वजह ईअं आहे त माण्हू नया जिन्स वधंदा वेंदा, पोयां किरंदा वेंदा। वॾा पधर पधर था कयो क़ुरान जो। किरोना जे बारे में तव्हांजो छा सवाल आहे बाबा? किरोना छा शइ आहे? किरोना न ईंदो साईं, किरोना हिन जैपाबाद में न ईंदो, असांजे ॻोठ में न ईंदो। वजह? वजह इहो आहे त असां माण्हू पाण किरोना आहियूं न, इन खां वधीक किरोना काॾो ईंदो। इडियट एंड कोल्हापुरी वायात। मूंखे तव्हांजे चेहरे सां बि लॻे थो वाकई तव्हां किरोना जे ॿियो भाउ लॻो था। उहे ई ॻाल्हि आहे न, किरोना हिन ख़ातिर असां रुधो आहे न, परे परे खां वेंदो आहे, परे वारनि खे वठंदो आहे, हिते न ईंदो किरोना। अच्छा, हिते माण्हू ई पाण किरोना ॾिसनि, खाइनि था पीअनि था, हर शइ में माना सफ़ाई न आहे, साफ़ सुथराई हुजे त किरोना अचे न साईं। वॾा पधर पधर था कयो क़ुरान जो। हाणे कल्ह खां वठी बारिश थी रही आहे, तव्हांजो पाड़े जी सूरत हाल छा आहे? त असांजो पाड़ो ॾिसे न, मुल्क कश्मीर लॻो पियो आहे, काॾे वञूं? काॾे काॾे वञूं था त पैर रखूं था त मथे ॿाटा निकिरनि था, काॾे वञूं? अगरि था न तिरकण आहे न साईं, रबड़ो आहे, काॾे वञूं? अगरि तव्हांखे जो पाड़े जो यूनियन काउंसिल मेंबर चूंडियो वञी आहे, तव्हां पाड़े जे लाइ छा ख़िदमत कयो? मां पाड़े लाइ हर ख़िदमत कयां न, मां वॾेरो थियां त मां हर ख़िदमत कयां, रोड नाली गैस VIP हर शइ सहूलियत थियनि हा न। साईं अॻु में त उहे बि ईअं चवनि पिया त असां बि तव्हांखे गैस ॾींदासीं, बिजली ॾींदासीं। उहे खाइण वारा आहिनि न, पंज आंगुर बराबरि न हूंदा आहिनि न। जी, जेकॾहिं तव्हांखे जो चूंडिजी वञे त मां अलाह खां छा घुरंदुमि साईं? हा न, पाड़े वारा बि ख़ुशि त मां बि ख़ुशि थींदुमि। उनमें ख़र्चो आहे साईं इलाही, तव्हां ख़र्चो बर्दाश्त करे सघो था? हा साईं, केतिरो ख़र्चो कंदासीं न साईं, पोइ जेको लॻो त ॾींदासीं, मसइलो थोरे आहे। माशाअल्लाह, तव्हांजो चेहरो माइकल जैक्सन सां थोरो मैच थिए थो, उहो तव्हांजो छा थींदो आहे? इहो साईं मां पुफी जो पुटु आहे इहो। हा, तव्हां विछड़जी विया हो छा? साईं उहो अमेरिका में आहे, तव्हां पाकिस्तान में हो? वो अमेरिका में आहे, मां पाकिस्तान में आहियां, काॾे वञूं साईं? जुदा जुदा आहियूं न, माना बॉर्डर अलॻि अलॻि आहिनि न। बॉर्डर अलॻि आहिनि, शहर हिकु ई आहे? शहर हिकु ई आहे न। थोरो मां खिलाई थो मां बि। साईं तव्हां सां मिली वॾी ख़ुशी अथई। इंशाअल्लाह वरी ॿिए वीडियो ते तव्हां सां मिलंदासीं। हा साईं, इंशाअल्लाह।